अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼोको मुंहिंजो ही वीडियो सिंधी टेली फिल्म दुश्मनी ते आहे। दोस्तों, हीअ फिल्म ईद उल फितर ते सिंध TV ते रिलीज़ थी हुई। दोस्तों, हिन फिल्म मां मिस्टेकूं कढंदुसि। दोस्तों, यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों, इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। तो दोस्तों, हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 1। दोस्तों, हिन सीन में तव्हां हिते गौर कयो त हिते कुझु माण्हुनि जो पाछो आहे जेको लगातार चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों, हिते तव्हां गौर सां ॾिसो त हिते कुझु माण्हुनि जो पाछो ॾिसण में पियो अचे जेको लगातार चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों, इहो पाछो ॿियो कंहिंजो बि न आहे, इहो पाछो कैमरामैन, डायरेक्टर ऐं ॿियनि माण्हुनि जो आहे। दोस्तों, इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हिननि खे ॾिसण में ई कान आई। दोस्तों, हिन मिस्टेक जे बारे में पंहिंजी राय तव्हां कमेंट में ॾिजो। मिस्टेक नंबर 2। दोस्तों, हिन सीन में तव्हां हिते गौर कयो दोस्तों त हिते तव्हांखे माइक जो पाछो नज़र ईंदो। हीउ ॾिसो जेको लगातार हेठि मथे थी रहियो आहे। दोस्तों, हीउ ॾिसो माइक जो पाछो तव्हांखे नज़र ईंदो। दोस्तों, इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे ऐं जंहिं ते हिननि जी नज़र ई कान वई। दोस्तों, हीअ मिस्टेक आहे या न, तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 3। दोस्तों, हिन सीन में ही शख़्स हितां अकेलो डुकंदो थो अचे। दोस्तों, हिकु दफ़ो तव्हां ॿियो ॾिसो, हिन सीन में ही शख़्स हितां अकेलो भॼंदो थो अचे। ऐं दोस्तों, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ ही साॻियो शख़्स वरी हिननि ॿिन्हिनि हमराहनि सां गॾु पियो अचे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ, हिकु सेकेंड पहिरियां अकेलो डुकंदो आयो ऐं हिकु सेकेंड बाद हिननि ॿिन्ही शख़्सनि सां गॾु आई। आख़िरकार दोस्तों, इहा वजह मालूम न थी सघी त हीउ अकेलो छो डुकंदो आयो। दरअसल दोस्तों, ही सीन फिल्म जो शुरूआती सीन आहे ऐं हिन सीन में ही टेई शख़्स गॾु पिया अचनि। ही टेई शख़्स गॾु पिया अचनि ऐं दोस्तों, हिन फिल्म जे ॿिए सीन में ही ॿई शख़्स हिन हमराह जे घर था अचनि ऐं हिते ही टियों हमराह कोन थो अचे। हालांकि हितां पहिरें सीन में टेई हमराह गॾु पिया अचनि ऐं ॿिए सीन में सिर्फ़ु हिते 2 हमराह अचनि था ऐं उहो टियों हमराह कोन थो अचे ऐं बाद में हितां डुकंदो थो अचे ऐं हिकु ई सेकेंड बाद हिननि ॿिन्ही शख़्सनि सां मिली थो वञे। दरअसल दोस्तों, हिन फिल्म जी शुरूआति मूंखे त सम्झ में कान थी अचे। दोस्तों, जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न आई हुजे त हिनखे रिपीट ॾिसो। मिस्टेक नंबर 4। दोस्तों, हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन शख़्स जे साम्हूं ही वणु आहे। दोस्तों, हिन सीन में हिन जॻह ते ही वणु नज़र अचे थो, मतिलबु त हिन हमराह जे साम्हूं ही वणु नज़र अची रहियो आहे। दोस्तों, तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा। ऐं दोस्तों, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं कैमरा परे जो व्यू थी वठे
त हिन जॻह ते त को बि वण नज़र कोन थो अचे, जेको वण 10 सेकेंड पहिरियां हिन हमरा जे साम्हूं हुयो, उहो साॻियो वण 10 सेकेंड बाद जॾहिं कैमरा परे जो व्यू थी वठे त उहो वण हिते किथे बि हिन हमरा जे अॻियां नज़र कोन थो अचे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा। दोस्तो इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। मिस्टेक नंबर 5। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिन सीन में हिकु वॾी मिस्टेक थी आहे, जेका थी त कैमरामैन खां आहे, पर बाद में उन में एडिटर बि शामिल थी वियो। दोस्तो दरअसल ही सीन शुरू थियण वक़्तु अञा डायरेक्टर एक्शन ई कोन चयो त कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी, ऐं हिन शख़्स जो ध्यानु अञा डायरेक्टर में हुयो त वीडियो शूट थी वियो। दरअसल दोस्तो ही वीडियो न आहे, हीअ हिकिड़ी पिक्चर आहे, ऐं हीउ जेको वीडियो हुयो सो तक़रीबन अधु सेकेंड खां बि घटि हुयो, ऐं तव्हांखे त ख़बर आहे अधु सेकेंड जो वीडियो एडिट न करे सघिबो। इन करे मूं तस्वीर कढी करे हीअ मिस्टेक तव्हांखे ॾेखारी आहे। दोस्तो हीअ मिस्टेक सिर्फ़ु हिकिड़ी अधु सेकेंड जी हुई, जेका वीडियो में न पे आई। दोस्तो तव्हां कमेंट में मूंखे ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 6। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो, जंहिं वक़्तु हिन शख़्स खे गोली हई वई उन वक़्तु हिन शख़्स जे कंध में अजरक विढ़ियल हुई। हीउ ॾिसो, हिन शख़्स जे कंध में अजरक विढ़ियल आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा। ऐं दोस्तो हिकु ई मिंट खां पोइ जॾहिं हिन जा वारस हिन वटि पहुची था वञनि त तव्हां ॾिसो हिन जे लाश वटां यानी हिन वटां उहा अजरक ग़ाइबु आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हाणे उहा अजरक ग़ाइबु आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई मिंट खां पोइ अजरक ग़ाइबु थी वई। मिस्टेक नंबर 7। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीउ हमरा फ़ौत थी चुको आहे ऐं हिन जूं अखियूं बिल्कुलु ई बंदि आहिनि। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो, हीउ हमरा फ़ौत थी चुको आहे ऐं हिन जूं अखियूं बिल्कुलु ई बंदि आहिनि। ऐं दोस्तो हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हिन में ॾिसो हीउ मुर्दो त अखियूं खोलियो वेठो आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो, हिकु ई सेकेंड खां पोइ हीउ सीन आयो आहे ऐं हिन अखियूं पंहिंजूं खोले छॾियूं। संघार बस कर, राय माणे कॾहिं बि अखियूं न खोलींदो। मिस्टेक नंबर 8। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन मोल हमरा ते गौर कयो त हीउ मोल हमरा त ॿीहर ज़िंदा थी वियो। हीउ ॾिसो दोस्तो पंहिंजा चप चोरे रहियो आहे ऐं कुझु चई रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तो, मुंहिंजे ख़्याल में त हीउ डायरेक्शन ॾेई रहियो आहे त हाणे कहिड़ो सीन करिणो आहे। हीउ ॾिसो दोस्तो। दोस्तो हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म जी। शायदि इन खां वधीक मिस्टेक हिन फिल्म में ॿी कान हुजे। दोस्तो हिन मिस्टेक जे बारे में तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾिजो। मिस्टेक नंबर 9। दोस्तो हिन सीन में तव्हां हिते आस पास गौर कयो त हिते को बि माण्हू तव्हांखे बीठल नज़र कोन ईंदो। दोस्तो हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, हिते आस पास तव्हांखे को बि बीठल माण्हू नज़र कोन ईंदो। ऐं दोस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंडनि खां पोइ जॾहिं कैमरा वेझो थी थिए त तव्हां ॾिसो हाणे उते माण्हुनि जो मेड़ थी वियो आहे, जिते कुझु सेकेंड पहिरियां केर बि कोन हुयो, उते हाणे वॾो मेड़ ऐं मजमू जमा थी वियो आहे।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उनखां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों जेकर हीअ मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में न अचनि त तव्हां दुश्मनी फिल्म खे रिपीट करे ॾिसंदव त तव्हांखे ज़रूरु मिस्टेकूं सम्झ में अची वेंदियूं। दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।